नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त केपरो मां खबर ॾींदा आहियूं त केपरो में हुर जमात नौजवान इताद पारां हुरनि जे रूहानी पेशवा ऐं GDA जे सदर पीर सब्तुल्लाह शाह राशिद अल मारूफ पीर पगारे जी 35 सालगिरह जे सिलसिले में केपरो जे अहमद गार्डन में पुरवकार तकरीब थी गुज़री, जंहिंमें GDA केपरो जे अॻवान फ़कीर खुदा बख्श दर्स, फ़कीर इब्राहिम दर्स, मोहम्मद खान मंगरियो, पठान चानियूं चौधरी, लियाकत राजपूत, फ़कीर मोहम्मद जुमन गज्जू ऐं ॿियनि पीर पगारे जी 35 सालगिरह जो केक कटियो। सालगिरह जे मौके ते फंक्शनल लीग जे इंफॉर्मेशन सेक्रेटरी मोहम्मद मलूक दर्स आयल महिमाननि जे मान में आजाणो पेश कंदे चयो त पीर पगारो असांजो रूहानी रहबर आहे। असां जे मुर्शिद न्याणियुनि जे तालीम जी सख़्त हिदायत कई, छाकाणि त तालीमी जदीद दौर में सगारो आवाज़ ऐं सगारो हथियार आहे। सालगिरह तकरीब के महिमान ख़ास GDA अॻवान फ़कीर खुदा बख्श दर्स चयो त असांजो रहबर ई असांजो अॻवान आहे, उन जी क़यादत में हुर जमायत समेत मुतहद आहियूं। सालगिरह तकरीब के मोहम्मद खान मंगरियो, मुमताज़ मल्ला, मोहम्मद जुमन गज्जू ऐं ॿियनि ख़िताब पिणु कयो। उन मौके ते हुर जमायत हुर नौजवान इताद समेत केपरो जे शहरनि वॾे अंक में शिरकत कई। आख़िर में पीर पगारे जी सेहत जे लाइ ख़सूसी दुआ घुरी वई। अॼु असांजे हुरनि जे रूहानी पेशवा आला हज़रत पीर साहब पगारा सैयद सब्तुल्लाह शाह अल मारूफ राजा साईं जो सालगिरह आहे ऐं असांखे अॼोको ॾींहुं जेको आहे ख़ुशी जहिड़ो ॾींहुं आहे। बाक़ाइदा असां ख़ुशि आहियूं, बिल्कुलु ईद जी ॾींहुं असांखे लॻे पियो असांजे मुर्शिदनि करीमनि जो ॾींहुं आहे। असां अॼु बिल्कुलु जोश ऐं जज़्बे सां ॾींहुं मल्हायूं पिया। इन ॾींहं में मतिलबु असांजे मुर्शिद जे लाइ ख़ासि करे दुआऊं घुरंदा त रब करीम असांजे मुर्शिद करीमनि खे खिज़री हयाती ॾिए ऐं असां असांजे मुर्शिद करीमनि जे ॾसियल रस्ते राह ते हलूं। असां अॼु नौजवान दोस्तनि जे सॾ ते आला हज़रत क़िबला पीर साहब जी सालगिरह जे प्रोग्राम में शरीक थिया आहियूं ऐं हिकु ॾाढो अॼु जो मस्बत प्रोग्राम हो ऐं नौजवाननि जी तरफ़ खां ई हो। असां सभिनि खे हिते गॾु थियण जो मौक़ो मिलियो ऐं हिकु ॿिए जा ख़्यालात, हिकु ॿिए जा फ़िक्र जेके आहे ॿुधण जो मौक़ो मिलियो। ऐं हीअ सालगिरह हिकु वसी पैगाम वारी सालगिरह, रवायती केक कटण वारी सालगिरह त न हुई, वसी पैगाम वारी हुई ऐं क़िबला पीर साहब जी शख़्सियत मां सबक़ वठण जी हुई ऐं उन्हनि जा ख़ुसूसन जेके सियासी तौर तरीक़ा आहिनि उन्हनि मां बि सिखण जे हिसाब सां गौर फ़िक्र कयो वियो। पीर साईं बादशाह जी सालगिरह मनाई पई वञे, ॾाढी ख़ुशी थी आहे त पीर पगारे जी सालगिरह मनाई पई वञे। असां दुआ घुरायूं त ख़ुदा ताला अल्लाह ताला पीर साईं पगारे खे हयाती ॾिए ऐं शफ़क़त जो हथु पीर साईं पगारे जो असांजे मथां हुजे ऐं पीर साहब जी दुआऊं असां सां गॾु आहिनि। ॾाढी ख़ुशी थी आहे अॼु जेका सालगिरह मनायूं पिया। बसि यही चई, एतिरा ई लफ़्ज़ चई सघां थो। पीर साईं बादशाह कामयाबी थी। हुरनि जे रूहानी पेशवा आला हज़रत पीर सैयद सब्तुल्लाह शाह अल मारूफ राजा साईं जो अॼु जेको सालगिरह जो ॾियारो आहे उहो नौजवान यूथ विंग हुर जमायत जे तरफ़ां वॾे अक़ीदत ऐं एतिराम सां मल्हायो वियो। ख़ासि करे जेको पीर साहब पगारे जूं क़ुर्बानियूं हिन जे मुल्क जे लाइ वॾियूं अहम क़ुर्बानियूं आहिनि। इहे क़ुर्बानियूं पूरे बर सग़ीर खां जी तसलसल तारीख़ खे ॾिठो वेंदो त पगारा ख़ानदान जो जेको मुल्क जे लाइ क़ुर्बानियूं आहिनि उहे मुल्क जी तारीख़ में अॼु बि सुनहरी बाबनि सां लिखियल आहिनि ऐं हिन ख़ानदान हमेशह पंहिंजूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि ऐं उहे क़ुर्बानियूं पगारा जमायत सां गॾोगॾु हुर जमायत जा जेके बि जमायतूं आहिनि उन में हुर जमायत जेका आहे उन ख़ासि करे पंहिंजे मुर्शिद जे जान ते, माल ते ऐं हिन मुल्क जे लाइ पंहिंजे जाननि जा नज़राना ॾिना आहिनि जेके कंहिंखां बि लिकियलु कोन्हे। पोइ चाहे तव्हां 1965 जी जंगुनि में ॾिसो, 1971 में ॾिसो, जॾहिं बि मुल्क ते ॾुखिया वक़्तु आया आहिनि। तव्हां पाण ख़ासि करे ॾिठो हूंदो मीडिया जो दौर आहे हींअर इलेक्ट्रॉनिक ऐं प्रिंट मीडिया एॾो वॾो वसी नेटवर्क आहे। तव्हां ॾिठो राति जे अंधेरे में ॿिटो निज़ाम आंदो वियो, उन जो पीर पगारे भरपूर जवाबु ॾिनो ऐं राति जे पेट में आयल उन ॿिटे निज़ाम खे ॿिए ॾींहुं उन्हनि खे वापसि वठिणो पियो। अहिड़ा खोड़ सारा मिसाल पगारा ख़ानदान जा जेके हिन मुल्क जे लाइ वॾियूं क़ुर्बानियूं आहिनि। सो असां चाहींदासीं त असांजो नौजवान नसुल जेको आहे उहो पगारा ख़ानदान उन जे तसलसल जामे राशिदा दरगाह शरीफ़ जे जेको उते तारीख़ जेका पई उन सां वाक़ुफ़ु थिए पढ़े ऐं हीअ प्रोग्राम जेके आहिनि इहे अॼु जे नौजवान जे लाइ वॾो उत्साह पैदा कंदा। आला हज़रत पीर साईं शाह सब्तुल्लाह शाह राशिद जी असां जेको आहे सो 64 सालगिरह मुबारक अहमद गार्डन केपरो में मिलाए रहिया आहियूं, जंहिंमें जमायत जा मोज़िज़ ऐं समाजी साफ़ी ऐं शागिर्द दोस्त जेके असां हिन सां जेके हिन केक जे सालगिरह जे मौक़े ते असां गॾु आहे ऐं असां आला हज़रत पीर साईं शाह सब्तुल्लाह शाह राशिद की इहा ई दुआ ॾियूं था त अल्लाह ताला उनखे खिज़री हयाती ॾिए, सुठी सिहत ॾिए ऐं अल्लाह साईं उनखे हमेशह ख़ुशि रखे। जी जेको प्रोग्राम असांजे नौजवाननि MSF ऐं फंक्शनल लीग किपरे दोस्तनि सभिनी जेको हो मिलाको कयो सैयद सब्तुल्लाह शाह 8 पीर पगारे जी सालगिरह जो जेको हिन वक़्तु पाकिस्तान जी अहम शख़्सियत आहे ऐं रोज़दणी खां वठी 8वीं गादीअ ते ही निस्ब आहे ऐं सब्तुल्लाह शाह अवल सब्तुल्लाह शाह दोइम जेको पीर सैयद सब्तुल्लाह शाह सूरे बादशाह जे नाले सां हुआ, इन खां पोइ सब्तुल्लाह शाह
राजा साईं अल मरूफ़ जे नाले सां जंहिंजी सालगिरह मल्हाए रहिया आहियूं। ही मुल्क जी अहम शख़्सियत ऐं हुननि जो रूहानी पेशवा आहे ऐं पाकिस्तान में जेके बि पाकिस्तान जी क़ौम जी ख़िदमत आहे या मुल्क जी बॉर्डर जा मसइला हुजनि उन में पीर साईं जो सरदार जो अहम किरदारु रहियो आहे। उन जी ख़ुशी में दोस्तनि जेको कयो आहे ऐं असां सभु उन में गॾिजी जेको हीउ प्रोग्राम खे रचायो आहे। तव्हां सभु दोस्तनि जी महिरबानियूं आया ऐं असां दुआ कयूं पीर साहिब जी जमात वधे ऐं उन मुल्क ऐं क़ौम जी ख़िदमत करे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।